पंहिंजो मज़हब हुसैनियत आहे, पंहिंजो मज़हब हुसैनियत आहे। हर यज़ीदी लाइ ॻाल्हि थी वियासीं तव्हां सभिनी तव्हांजी मुंझ में क़ौमी अवामी तहरीक जमात मतिलबु आयाम नबी पढ़ी था। Thank you very much. SPO and SCAN. It's a privilege and honor and a unique opportunity to address this unique gathering. हम सोचा तो काफी देर का एडवोकेसी की गल पे है तो सोचो कि एडवोकेसी मानव के मोटिवेट करना, मानव के आगाह करना, मानव के होशियार करना के शहर के बारे में मानव के क्या शहर है तैयार करने से करा तो मानव छो तैयार है आने पर मैंने सोचा मानव छो मोटिवेट है बस है लेट्स गो टू बुल सेंटर उसे फकीर है बता दे या मैदान चौक पे या नसीम नगर गलती खबर देते उन्होंने क्या नहीं पाना चाहूँ मामले आप वालों का तो क्लाइमेट चेंज अजाब पसंद नाज़िल करते उन्होंने छावनी माहौल आसमान पहले का तो माहौल याद जो खतरो वो समझता माहौल जो पांच सौ यूज़ करना है घर में माहौल खराब है यूनिवर्सिटी में माहौल सही को नहीं बस में माहौल सही को नो लेकिन माहौल के खतरा के माहौल पाना में बढ़िया है लेकिन उनके समझाने के माहौल सोचो कर पाना में बढ़िया है एनवायरमेंटल डिजास्टर क्लाइमेट चेंज मानव के नीचे बोली कम्युनिकेशन उनके चौंक रिन्यूएबल एनर्जी यूज करो ग्रीन एनर्जी साई ताकत ताकि मुझे को जो एनजीओ सेक्टर जो मानो सो वह चलो ग्रीन एनर्जी ताकि मो साई ताकत साई एनर्जी ताकत अब मानो विषय मला विषय कैसे बंदर जा साई एनर्जी ताकत रिन्यूएबल एनर्जी क्लाइमेट चेंज भाई चौंक पे जोइए में खिपरे में पौधा उगाई मानो देखो जंगल में देखो पौधा उगायो उसको लाइक गाड़ी को दे ये मुखे को चर्चा बचा आने पे पौधा उगायो गाड़ गंद करना है वो छाप पे क्लाइमेट चेंज नहीं करे कम्युनिटी की पौधा करे सब मानो के ही फसला जबरदस्त it doesn't mean that we should not take initiative we should go forward ऐसा जरूर करें पर हम ताकि कुछ हर्डल्स पे हो जाए मानव साहब उनकी लैंग्वेज में ॻाल्हाइण उनके समझाइण एडवोकेसी थ्रू आउट द वर्ल्ड जेके बेसिक्स हैं उनमें तो बड़ा मैटर करता मानव के समझाइण में कुछ शइ वॾी मैटर करता हिकिड़ी थ्रेट तोखे खतरो कहिड़ो आहे मानव खे छा समझायो ॿुधायो तोखे खतरो आहे तोखे समाज के खतरो है कायनात के खतरो है दुनिया के पाकिस्तान के खतरो है सिंध के खतरो है ये को उधर तोखे खतरो 20 मिनट की गुण जगह बाहर रखी थी नी पौधो खुशी दी 1200-1500 वेन ये अगर समझ नहीं दस पर चाहो तक फलाना सीमेंट यूज न कर वो एनवायरनमेंट फ्रेंडली है 100 रुपया महंगा है पर एनवायरनमेंट फ्रेंडली है तो सस्ता है पीछे के लिए वो थ्रेट इंसेंटिव तो कहते हैं ही फायदे ये बार पढ़ाई में इतने नौकरी मिलता सके कौन मिलता पहले समझाया एजुकेशन समाज की जरूरत है फलानी के लिए एजुकेशन दिया है ऐसे करे बार का वो सब्जेक्ट पढ़ाए वो जब लोग पढ़ने का कोई इमीडिएट नौकरी की देती ये चाहो तो नौकरी काम मिलती पर समाज के बड़ो फायदो थी हो सिंधी यूनिवर्सिटी या मैरानी या लम्स या चालती पढ़ने का कोई समाज के तमाम बड़ो फायदो थी हो पर के रोकड़ कौन मिलता समाज रोकड़ खत्म तैयारी करे एडवोकेसी में जैसे कम्युनिटी सा हमने साथ जब कम्युनिटीज को हम एड्रेस करते हैं गांव में जाके तो उसको दो चीजें बेसिकली बतानी होंगी आपको थ्रेट्स क्या है कहां पे खतरा क्या है या कहां पे फायदो करो ये बड़ी शय बुधाए सकूं था
इसके जी चीफ सोचे, असी सोचूं, एसपीओ सोचे, ॿिया सोचे, त माण्हू खे इहो ॿुधाए सघूं था त तोखे ख़तरो कहिड़ो आहे। सवेल ॻाल्हि कई असांजे होस्ट अर्ली वार्निंग जी, त फलाणो हिकिड़ो रिमोट ॿिए थो उते माण्हू बची विया आइलैंड ते, छाकाणि त माज़ीअ जे ख़तरनि मां लर्न कयो, हू ऊची जॻह ते आहे। हाणे सॼी दुनिया में क्लाइमेट चेंज के लिए जो बेसिक चीजें हैं 3-4, वो कहिड़ी चार शयूं आहिनि जंहिंसां क्लाइमेट चेंज नंढड़ो शार्प सिंपल है, क्योंकि वॾा पाण स्कॉलर्स ॻाल्हाईंदासीं। रिड्यूस, रीयूज, रिपेयर एंड रिसाइकिल। कंजम्पशन रिड्यूस कयो, घटायो, पानी घटायो इस्तेमाल पानी जो, फॉसिल फ्यूल्स जो इस्तेमाल घटायो, घर में रेफ्रिजरेटर्स, एसीज हलाइण घटायो, ड्राइविंग घटायो, गाड़ियों घटायो, साइकिल यूज कयो, कम कयो, एंटी एनवायरमेंट क्रॉप्स घटायो, वणनि जी कटाई घटायो, रीयूज कयो, जेके शयूं कपड़े जी थैली आहे, ॿिए थैली आहे, धोई वरी रीयूज कयो, बजाए हिनजे जो प्लास्टिक खणी इनखे ॿीहर इस्तेमाल कयो। हिकिड़ो दफ़ो इस्तेमाल थी, माण्हू हर साल गाॾी मटाइनि था, लेकिन हर साल गाॾी न मटाइनि, पुरानी गाॾीअ खे इस्तेमाल कंदा रहनि, त गाॾी जी प्रोडक्शन घटिजंदी, उहा इंडस्ट्री मुतासिर थींदी, ख़राब पतल ते नुक़सानु थींदो। आम माण्हुनि जी जेका ख़्वाहिश तलब आहे, हिर्स आहे त गाॾी मटाइण, नई गाॾी वठो, उहा घटिजंदी। इहा रुॻो तव्हांखे कोन थो सम्झां, मूं 2012 खां 2023 ताईं साॻी गाॾी हलाई, उनमें मूंसां गॾु जेके ॿिया दुनिया जा मखलूक हुई, उन्हनि सभिनी 12 गाॾियूं मटायूं, मूं वटि हिकिड़ी गाॾी हूंदी 2012 खां 2023 ताईं। हाणे चइनि खे 12 साल खां पोइ, तंहिंजे करे माण्हुनि खे इहो ॿुधायूं त शयूं घटि इस्तेमाल कयो ऐं रीयूज कयो, पोइ रिपेयर, पुराणियूं इस्तेमाल शयूं रिपेयर कयो, वरी ठाहे वरी हलायो, बंदि थी पियो, वरी नओं बंदि था ठाहियूं, सरकार चवंदी नओं था ठाहियूं, हिन सॼे खे हटायूं था, नओं था ठाहियूं, जो नवां प्रोजेक्ट जा पैसा ईंदा, रुपया ईंदा। तव्हांखे ख़बर आहे त कोटड़ी में इरिगेशन जी मैकेनिकल जी सॼी विंग आहे, उते अरबे रुपयनि जी मिशन बि आहे, कोटड़ी इरिगेशन मैकेनिकल में इरिगेशन डिपार्टमेंट, उनजी मशीन यूज़ नथी थिए, एक्सकेवेटर्स, डंपर्स, कॉन्ट्रैक्ट ते ॿिया माण्हू इंगेज करे उन्हनि खे नथा हूंदा पैसा त कोन, पंहिंजी शइ रिपेयर करे थोरो ख़र्च करे हलाइनि, त उता पैसनि जो मार्जिन कीअं ठहंदो। तंहिंजे करे कोई नवां हायर करे, नवां माण्हू, नयूं शयूं रीसाइकिल, शइ खे रीसाइकिल कयो। रीसाइकिल आहे छा? रीसाइकिल माना टू ब्रिंग इट टू इट्स ओरिजिनल पोजीशन, शइ खे ईअं रीसाइकिल कयो, ॿीहर ठाहियो प्रोसेस में, जो वरी इस्तेमाल लाइक़ थी सघे। रीसाइक्लिंग इन ते पाकिस्तान में कमु थिए ई कोन, बदनसीबी आहे असांजी जो इन ते कमु न पियो थिए। आऊं ऑनेस्टली सम्झां थो, आऊं घटि वेंदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम्स में, पर ही मूंखे तमामु ख़तरनाक मौज़ू लॻे थो ऐं मूंखे तमामु वॾो ख़तरो, आई रियली फील माय सेल्फ थ्रेटेंड। मूंखे लॻे पियो त क्लाइमेट चेंज तमामु वॾो खतरो ऐं मूंखे अफ़सोस पियो थिए त पाकिस्तान जी पॉलिटिकल लीडरशिप खे अहसास ई कोन्हे, जेके पावर कॉरिडोर्स में उन्हनि खे अहसास कोन्हे, जेके नेशनल असेंबलीज़ ॿियूं ऐं जेके हेठि ग्रास रूट्स ते आहिनि या ज़लनि शहरनि में, उन्हनि खे ख़बर ई कान्हे त क्लाइमेट चेंज, उन्हनि लाइ इहो माहौल ख़राब थी वियो आहे, आम वेठो सम्झे उहो चवंदो माण्हू लाइ खतरो आहे, लेकिन उन्हनि खे ख़बर कान्हे। तंहिंजे करे क्लाइमेट चेंज तमामु वॾो खतरो आहे ऐं उहो सिंधीअ में चवंदा आहिनि त जेको थक लॻे सो पाणी हथ में, ॿियो चवंदा आहिनि भली ॿेड़ीअ में वाणो करो, ॿियो चवंदा आहिनि ग़रीब जी ज़ाल सबके निभाए, सो पाण भली ॿेड़ीअ में गरा वणिया पई सिंध वारा ऐं टाणी हथ वठो ऐं सबके निभाए। तंहिंजे करे क्लाइमेट चेंज जो सभ खां वॾो ख़तरो सिंध खे, साइक्लोन ईंदो,
में समझा है ना कि पीके में कश्मीर में गिलगित में समझ लेकर के साइक्लोन थींदा ऐं जेके सुनामीज़ ईंदियूं उन्हनि जी रीच एतिरी थोरी हूंदी जो हितां सुनामी अचे और फैसला पाए उनजो असर समुंड में थींदो। दुनिया जो सभ खां नाकाम थियल एनर्जी जो सोर्स वन ऑफ द सोर्सेस कहिड़ो कोयलो उन ते कमु किथे पियो सिंध में कोयलो एनर्जी में एॾो को पाइदार एॾो रिलायबल हाणे नथो सम्झो उन कोयले खे इस्तेमाल थी कयो उन जो इम्पैक्ट ऐं फ़ाइदो कुझु कोन ईंदासीं पर कोयलो यूज़ हिते जो कंदासीं मोकिलींदासीं होॾां उन जो नुक़सान असांखे थियणो आहे। जेके बीचेस असां जूं हुयूं सिंध जूं सोचो न हिन बीचेस ज़रिए असीं दुनिया जा ट्रिलियंस कमाए सघियासीं थे उहे असां लाइ ब्लेसिंग इन डिस्गाइज के बजाय असां लाइ अज़ाब बणिजी वियो। माना कराची समुंड हुअण जे करे असांजो कैपिटल अंडर अटैक आहे पॉलिटिकली सोशली डेमोग्राफिकली समुंड है पोर्ट जे करे सॼी दुनिया जा इलीगल इमिग्रेंट्स असां ते नाज़िल थियनि था छाकाणि त समुंड एयरपोर्ट ते किथे पई सघे एयरपोर्ट सरकार मुल्तान फैसलाबाद ना हो समुंड जे करे असांखे फ़ाइदो थिए आहे फ़ाइदे जे बजाय असांखे नुक़सान थियो असां जेको समुंड मां जान छॾे असांखे ख़बर आहे समुंड सां पर उन समुंड जो एडवांटेज थिए कोन थो त उन समुंड मां के फिशरीज़ के झींगा त उन जे ज़रिए के फेरीज़ हलनि पाड़ेसरी मुल्कनि ते हितां चढ़ूं कराची मां 5-7 कलाकनि में वञी पहुचूं ईरान हितां चढ़ूं 5-7 कलाकनि में वञी पहुचूं मुंबई उहे एडवांटेज कोन्हनि दुबई हलिया वञूं कतर न समुंड सॼी दुनिया में समुंड ॾाढो ज़रियो आहे ट्रांसपोर्ट उहो कोन्हे समुंड ज़रिए असां वाटर लाइफ खे एंजॉय कयूं उन जा फ़ाइदा वठी उहो कोन्हे समुंड में मौजूदु जेको पेट्रोल ऐं गैस आहे उनजो हिसो असांखे समुंड खे मिले उहो बि न उहो वफ़ा खणनि सिंध जा जज़ीरा उहे सिंध जी माण्हुनि जी मिल्कियत उहे उन्हनि खे मिलनि न उहे बि वफ़ा खणनि बाक़ी समुंड जे करे सॼी दुनिया जा इलीगल इमिग्रेंट्स अची असां ते कड़कंदा उहो अज़ाब असांजो समझो बीचेस वञी ॾिसो दुनिया में आई बीन देयर यूके में हलिया वञो ब्राइटन बीच सॼी दुनिया कैन हलिया वञो फ्रांस जिते फेस्टिवल लॻंदो आहे स्पेल जी CANNES है तो वेस्ट प्रोनाउंस कोन थींदी आहे त कैन हलिया वञो वैंकूवर कनाडा फिजी मालदीव्स अंतालिया टर्की बीचेस सॼी दुनिया में घुमो वञी बायरन बे ऑस्ट्रेलिया घर पे रुपया पैसा पिया कमाइजनि एनवायरमेंट फ्रेंडली माहौल आहे वणनि जूं कतारूं कराची में तव्हां को वण नज़र अचे थो केरनि खे शुरू थियो वण वधी गए क्या वजह असां तो कोन वजह जॾहिं सॼो करे सहील हो तॾहिं असां तो कोन वजह पोइ इहा प्रैक्टिस यूज़ थी हणी पट करे वञो समुंड जे किनारे वणे कोन हलिया वञो तव्हां ॾिसो वञी बाली में इंडोनेशिया में गोवा में वञी ॾिसो गोवा के पाड़ेसरी मुल्क में वञी वण ॾिसो छा वण छा मंज़र छा ग्रीनरी आहे तबाह ऐं बर्बाद करे छॾियऊं सॼी शइ खे को हिन हुकूमत या ॿी हुकूमत या ठीक है since 1947 you have been completely destroyed intentionally तव्हांखे तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे एनवायरमेंट खे पोइ तव्हांखे धमकियूं थियूं मिलनि तव्हांखे तबाह करे आपको एनवायरमेंटली और आपको सोशली और आपको पॉलिटिकली और आपको फाइनेंशियली तबाह बर्बाद करके फिर आपको कहा जाता है कि हमने बनाया हमने किया फला हमारे बाप का है फला चाचा का है फला मेरा है बाबा इधर पाकिस्तान सिंध में हलाए ऐं सिंध में मुझी मुराद वो कराची हैदराबाद सखर ना है मुझी मुराद सिंध में जॾहिं चवां पियो त मुझी मुराद है कादरपुर भोटकी मुझी मुराद है कदीम टंडो मोहम्मद खान जिता आयल पियो निकिरे गैस कदकोट थानो बुला खान थानो अहमद खान कंबर शहदादपुर खैरपुर ये जो आयल को निकले ये गैस पे निकले इन ते सॼो पाकिस्तान पे हले इन ते कराची लाहौर पे हलन फैसलाबाद पे हले सखर पे हले हैदराबाद पे हले इहो जेकॾहिं सिंध जे ॻोठनि में
दारू न हुजनि, चांवर न हुजनि, भाॼियूं न हुजनि, सिंधु दरिया जो पाणी न हुजे, सिंधु दरिया जे पाणी खां सवाइ कराची सर्वाइव करे सघे थो? घारो, छटो, दाबेची अॼु असांजो हिसो आहे, पर जेकॾहिं पाणी न ईंदो हुजे त दाबेची, घारो, कीजर, कराची, लांबी, कोरंगी सर्वाइव करे सघनि था? न। भाॼियुनि खां सवाइ पेट्रोल जे कॾहिं 58.5% petrol Pakistan jo is being explored from Sindh. Rest of the 3 provinces contribute just 42 point something. 72.5% gas is being explored from Sindh. Rest of the 3 provinces contribute 37 point something. After the 5 sector gas, 58.5 sector petrol and 7th largest coal reserve and sumd. ऐं उते माण्हू बुख में पिननि पिया, उन्हनि खे पाण सम्झायो क्लाइमेट चेंज अची पियो आहे, खतरो आहे, सम्झंदा के सम्झंदा। इन जो मकसद ना है पाण खरीद, इसका मतलब ये नहीं है कि हम ये एफर्ट्स करें, ये जबरदस्त एफर्ट्स है, यही तो है। इन्हीं एफर्ट्स के जरिए तो हम तब्दीली लाएंगे ग्रेजुअली, एकदम से नहीं आए। ये काम तो करवाता कुछ और लोगों को, हुक्मरानों को, जो आप जैसे लोग कर रहे हैं, जिनमें जज्बा है, या आपके फोरम्स जिनमें जज्बा है और कंसर्न है। अदरवाइज ये कम तो हुकूमत जो हो, जिनके कर्म खपंदो हो। हाणे सम्झ जॾहिं तूफ़ान अचे थो, 75 जी एक्टिविटी है, तूफ़ान अचे तो फॉर एग्जाम्पल अगर तूफान हिट कर जाता तो क्या नाम था, बिपरजॉय, बिपरजॉय अगर हिट कर जाता तो क्या होता? मैं आपको बता दूं, हिट किया जाता, 4-5 दिन उधर मीडिया में खबरें होती, सत्तर नहीं, वो मुख्तलिफ एनजीओस का जो असेसमेंट लाइ टीमूं मोकिलींदा, जेके ईंदड़ 3 महीना 6 महीना असेसमेंट कंदा त किथे किथे डैमेज थी, जिन जाइनि ते असेसमेंट करे आया हुजनि, 6 महीने खां पोइ जॾहिं असेसमेंट करे हुते वञनि, उतां माण्हू भॼे चुका हुजनि, कोई ॿिए पासे हुजनि, पोइ हू उतां प्राइवेट जा फंड अचनि, पोइ उते मकामी एमएलए एमपीए चवंदा हेॾा ॾियो, हेॾा ॾियो, हेॾा ॾियो, हेॾा ख़र्च कयो, पोइ पाण खाई वञनि। ऐं बिपरजॉय या सुनामी हिकिड़ो अर्निंग जो सोर्स बणिजी वञे आहे, मकामी वॾेरनि जो, एमएलए जो, एमपीए जो, हुकुमरान जो, नाज़िमनि जो, काउंसलर्स जो, गवर्नमेंट ऑफिस। अब हाई कोर्ट में ॾिसंदो आहियां, मुंहिंजो स्टूडेंट वेठो आहे, असांजो दोस्त आहे ताज, क्या दोस्त आकाश साहब, असांजो दोस्त है, वकील साहब है। हाई कोर्ट में आप पता नहीं हमसे कभी अपेयर हुए या नहीं हुए, जैसे रिस्पोंडेंट या पिटिशनर या दोस्त, हाई कोर्ट के जस्टिस साहब बैठे हैं या सुप्रीम कोर्ट के जस्टिस साहब बैठे हैं, सामने खड़ा हुआ है एसडीओ इरिगेशन, क्यों नहीं देते इसको पानी? सर कोशिश करें, उसका कोई वास्ता ही नहीं है, एसडीओ के पास में पानी वानी है ही नहीं, ऊपर से आ ही नहीं रहा पानी, बल्कि करे कैनाल असिस्टेंट बिठवा है, सब इंजीनियर बिठवा है, हाई कोर्ट जजेस हम पानी छोड़ता जो 3 दिन में पानी को यकीन बनाओ, 7 दिन में पानी पहुंचा दो, ये क्यों नहीं हुआ, ये रोड क्यों नहीं बनना, एसडीओ खड़ा, एसडीओ छा मजा एक्सीएन एसी मथा वडेरा एमएलए एमपी रोड ठहणो आहे, कोन ठहणो आहे, ये मुखालफ है, रोड न ठहणो आहे, रोज एसडीओ के बिहारी है। In fact, the courts should have called the concerned influential officers and people who really matter. Instead of calling them, they have been asking from petty small officers, do this, do that. And मिसाल माण्हू गुम तो थी वञे, कुझु अलॻि एसएचओ खे चवंदा हेॾा माण्हू गुम थी विया, पेश कर, साईं कोन माण्हू पेश कर, पतो लही वेंदे, सुभाणे पेश कर। एसएचओ घुमी कोन वियो, एसएचओ वेठो पंहिंजो वेठो, ख़बर पए त 12 माण्हू खणी आया। हाणे एसएचओ रोज़ ॿीहर बीठो आहे, रोज़ पुछो तो जांच कयां पियो, कल हेॾा वियो, रोज़ नाम से एंट्री फलानी, कल मैं इस तरफ गया था, परसों इस तरफ गया था, इधर मैंने ढूंढा है, डीएसपी से पूछे, एसपी से पूछे, एसपी से पता नहीं है, ऊपर से चला गया बंदा। अब उसको वो सुप्रीटेंडेंट जेल को बुलाया हुआ है पंजाब में, कि वो फला निकला साहब, ये उस काम बताया, उसने कहा जेल से तो बाहर निकल गया था, तो पता नहीं कहाँ चला। तो हाणे ये क्या पूछूं पाण एसडीओ खां, मुख्तियार खां, जेके कहिड़ो कमु थियो खेती बंदर में, शाह बंदर में, ऐं माण्हुनि खे भुगड़ा मेमण में, फलाणे में, बदी में अमदावाद पहुती, को मुख्तियार तो से हिकिड़े माण्हू खे पहुती, 10 माण्हू मुख्तियार पकड़े वठी आयो, कोई बीठा आहिनि, हुननि जो बिल्कुलु सही भला महिरबानी, शुक्रगुज़ार हैं हम
एसपीओ के आया के परिजो साहब के असम गवर्नमेंट के जिन्होंने हमारे वो मुझे मानो नाम घरा पाड़ा का भी रखयो है वो सब कमेटी में बीठा है वो चंदा जबरदस्त कम थी एनवायरनमेंट सेफ्टी लाइफ बेहतरीन कम थी इरिगेशन के बुधायो एग्रीकल्चर डिपार्टमेंट के बुधायो ही क्राफ्ट्स जो करो वास्तव एग्रीकल्चर डिपार्टमेंट मुझे कई सारा दोस्त डायरेक्टर डिप्टी डायरेक्टर उनका कोई ताल्लुक नहीं है कि कौन से क्राफ्ट लगाए पैरेलल कौन सा क्राफ्ट लगाना है जो एनवायरनमेंट फ्रेंडली हो वो बेचारा नौकरी कर रहा है उनकी हारे बदली भाने मत थी या उन्हें कंडो आदम बनना उन्हें इंक्रीमेंट मिली काम मिली पैसा आया मशीन चोरी थी या रखी यानी उन्हें छाती लो बिजली आयो के डाले जो यूरिया के तो खपाए तो ता मुके घणा पैसा मिलंदा पाण का क्यों इनवार पाण समझदा ही को ऑस्ट्रेलिया जो मानो है कनाडा जो कॉन्शियस जो ज़मीर जिंदा है वो वेठो है उनके तमाम बड़ी कमिटमेंट है जैसे झुंपी में छातो थे तंहिंखे असीं झलियो साईं उहो ॿुधाए त हाणे हिते ही एनवायरनमेंट फ्रेंडली क्राफ्ट्स लॻंदा यानी कि तमाम भयानक तस्वीर है तमाम भयानक तस्वीर उन भयानक तस्वीर के पाण खे ग्रेजुअली तब्दील कर वो पाण करे सघूं था इट विल टेक सम टाइम माना ॾिसो आप सही कर रहे हैं आप क्या कर रहे हैं कि आप मुख्तलिफ स्टेक होल्डर्स को जमा कर रहे हैं उनकी राय ले रहे हैं अगर आपने ये राय न ली होती तो आज हम अपने दूसरे कामों में होते हैं तो ये जो स्टेक होल्डर्स बैठे हैं दूसरे लोग बैठे हैं ये अपने दूसरे कामों में लगे होते हैं और इस मामले को अच्छा और मैं जब बोल रहा हूं तो मेरे बोलते हुए तो अब ये जाएगा सोशल मीडिया पे भी लोग देखेंगे सिंध के कम से कम 3-4 लाख लोग तो देख लेंगे अभी 1-1.5 माह कभी कभार तो 50-50 लाख लोग भी देख लेते तो उन तक बात पहुंचाने का वजह आप बन रहे कि भाई क्लाइमेट चेंज इज अ रियल थ्रेट which endangers all of us regardless of language regardless of sex and gender regardless of locality regardless of ethnicity regardless of religion all of us are being threatened हम सब खतरे में और उस खतरे का इदराक है नहीं मगर क्या इंडिविजुअल लोग इस तरह के बड़े काम नहीं कर सकते इदारे कर सकते हैं छोटे छोटे इदारे बांग्लादेश में ग्रामीण बैंक एक बहुत बड़ा इदारा बन गया ये इंटरनेशनल रेड क्रॉस ऑक्सफैम यूनिसेफ इब्तिदा में खाके थे वर्ल्ड फूड प्रोग्राम जब कंसीव किया गया होगा लीड इंटरनेशनल लीडरशिप फॉर एनवायरनमेंट एंड डेवलपमेंट जब बड़े बिलियनर्स ने अच्छे कामों के लिए रॉकेफेलर फाउंडेशन का सोचा होगा बिलियनर्स जो पैसे कमाते हैं अच्छे काम एंजेलिना जूली जैसी एक्ट्रेसेस जब अपनी फील्ड में काम करते हुए अच्छे कामों के लिए आगे आएंगी तो उसका फर्क आपके पास मिसालें हैं डॉक्टर अदीब रिजवी है जो मुख्तलिफ पॉलिटिकल पार्टीज के क्रिटिसिज्म मुखालफतों पसंद तारीफों के बावजूद वो एक काम को लगा हुआ है अब्दुल ईदी है सुनने पिछले जमानों में बहुत से ऐसे लोग थे चम ख्वाजा मिस्किन जान हम कोसो किस्म जा मानो जेके का सुठा कम कंदा रहा वोट केनी थी मिले रिगार्डलेस ऑफ दैट अच्छा ता मानो अच्छा ता सोचे 80-70 पंहिंजे स्पेयर में लगा पे जने करे तव्हां जो कम जारी रखो तव्हां के इहो कम सिंध में हिकिड़ा पॉलिटिकल माण्हू जेके चवंदा त इहो कम फुज़ूल वो चवंदा असीं जेका सियासत का कयूं लफ़ड़ी है या सब फुज़ूल इहो गलत नुक़्ते नज़र है तव्हां जेको पंहिंजी फील्ड में कम करे सघो था करियो ॿी फील्ड में जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि जी निशानदेही कयो उन्हनि खे दुरुस्त करण जी कोशिशि कयो कॉन्ट्रीब्यूट कयो ऐं उन्हनि खे जिते तव्हांजी ज़रूरत हुजे त तव्हां पंहिंजे पाण खे पेश कयो वरी ब्रॉडर काज़ लाइ तव्हां ॿिए जॻह खणी करे आउं पंहिंजे पाण खे गुज़िरियल मीटिंग में मूं चयो वंस अगेन आई प्रेज़ेंट माई सेल्फ कि भाई वो है कि दामन में मुश्क खाके जिगर तो मुश्क खाके जिगर जेका असां वटि आहे फैज़ चयो उहा पेश था कयूं जिते असां खे ताईं वठी हलो सम्झो त हिन इलाइक़े में आया ज़ाती पलीअ जी हिफ़ाज़त आहे उते हली कम्युनिटीज़ सां ॻाल्हाइणो आहे समुंड जे किनारनि ते ढोरनि में एमपीओडी जे लहवारनि ढोरनि में किथे शाह बंदर ते किथे जाती को चूड़ जमाली को बदी उते वठी हलो हाज़िर खपे कुझु जो हफ़्ते या 7 ॾींहनि खां पोइ स्केड्यूल ॾिसी वठो अवेलेबिलिटी के पासे को प्रोग्राम न हुजे जिते बि चवंदो
उते हाज़िर थींदासीं, माण्हुनि खे सम्झाईंदासीं, सिंध जे माण्हुनि खे ॿुधाईंदासीं तव्हां वरी ख़तरे में आहियो। ख़तरो रुगो सैलाब जो या फ्लड्स जो या साइक्लोन जो न आहे, अर्थक्वेक्स अचणा आहिनि। एनवायरमेंटल डिजास्टर जे करे हाणे पाकिस्तान तमामु वॾे ख़तरनाक सूरताल में आहे। उन बेल्ट, उन रेंज, उन फॉल्ट लाइन ते आहे, जिते तव्हां ॾिसो था रेगुलरली कोयटा में थी वियो, पेशावर में, इस्लामाबाद में ज़मीन हिलने लॻी, उहे ख़तरा आहिनि। हिन ज़मीन सां पाण ज़ुल्म कयो, मदर नेचर सां पाण इंसान, समूरन इंसान, ऐं उन्हनि मां सभ खां वधीक कॉन्ट्रीब्यूट कनि थियूं वॾी ताक़तूं। सम्झायूं पाण नंढड़नि माण्हुनि खे था, ॻोठ जे माण्हुनि खे सम्झायूं था त पखो न हलाए, एनर्जी कंज़्यूम पई थिए, पाणी यूज़ न कर घणो। ॻोठ जो माण्हू व्यंजन लाइ जेको पाणी यूज़ थो करे, उहो वाह जो पाणी आहे, उन में हुनजे व्यंजन सां उहो वाह जो पाणी ज़ाया कोन थो थिए, वञे पियो फसलनि में। ट्यूबवेल में वञे पियो, उहो ट्यूबवेल जो पाणी यूज़ थी ज़ाया कोन थो थिए, उहो ट्यूबवेल जो पाणी फसलनि में वञे पियो। कैनाल जो, फुलेलीअ जो, गूनीअ जो, उहो पाणी रीयूज़ थो थिए। हीअ असांजो दोस्त वसेब जो आहे, मुंहिंजे ख़बर आहे उते इलाइक़नि में माण्हू पंहिंजे इलाइक़नि जे पाणीअ खे प्यार कंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, वणंदा। शहर में जॾहिं तव्हीं शावर जे हेठां बीहो था त उहो शावर जो उन व्यंजन वारे ॻोठ जे व्यंजन वारे माण्हू खां करोड़ो पाणी ज़ाया। शावर मुसलसल हले पियो, उहो पाणी रीयूज़ कोन थो थिए, उहो नालीअ में वञे पियो। ऐं ॻोठ जो माण्हू वाह में वञे पियो या कसीअ जे किनारे ते वञे पियो, उहो वरी उन ई कसीअ में उहो वरी यूज़ थो थिए, यूटिलाइज़ थिए। तंहिंजे करे ॻोठनि खे जीअं अमेरिका ऐं चीन तमामु था कनि त सभ खां वधीक एनवायरमेंट खे नुक़सान उहे था पहुचाइनि। वेस्टर्न वर्ल्ड, developed world, they are the major causes of destroying this environment and bringing climate change, making climate change a real threat. उहे चवनि छा था, उहे सम्झाइनि था तव्हांखे, थर्ड वर्ल्ड के, अफ्रीका के, एशिया के, साउथ एशिया के, क्लाइमेट चेंज बहुत बड़ा खतरा है, क्लाइमेट चेंज खतरा है, मगर उसका सबसे बड़े कंट्रीब्यूटर आप हैं। इसी तरह हम शहरी लोग क्या कर रहे हैं, हम देही लोगों को बता रहे हैं कि क्लाइमेट चेंज बहुत खतरा है। ये जो चल रहा है ना पीछे, ये 50 पंखों की एनर्जी यूज कर रहे हैं, एयर कंडीशनर, जो रेफ्रिजरेटर है, जो ये चिक्का चूक करने वाली शादियों में जलने वाली शहरी लाइट्स हैं, शाहराओं में जलने वाली, ये सोलर पे थोड़ी चल रही है, रिन्यूएबल एनर्जी पे थोड़ी है। ये तो हेस्को, सेस्को, ब्लेस्को, के इलेक्ट्रिक्स, ये इनकी बिजलियां चल रही है। गांवों में एक बल्ब चल रहा है, उसको तो भले समझाएं कि एनर्जी कम यूज करें, पानी कम इस्तेमाल करें। शहरों में जो आपने तबाह और बर्बाद कर दिया है पानी को और एनर्जी को, गांव में तो एक गांव में 2 मोटरसाइकिलें हैं, शहर में तो एक घर में 4 मोटरसाइकिल हैं, एक घर में 3 गाड़ियां खड़ी हैं। तो वो अगर हम गांव के बंदे को पास, जिसके पास गधा गाड़ी है, उन्हें नीचे जैसे लोग समझाए पास एनर्जी घट यूज कर, पानी घट यूज कर, खड़े हुआ है कि पानी जो मोह को ॾिठो आहे, अछड़े खड़ा हुआ है पानी जो मोह को ॾिठो आहे, कोहिस्तान में काशे वाला माण्हू पानी आई कोन्हे, उन्हनि जो समझाए कि पानी घट इस्तेमाल कर ऐं बिजली घट इस्तेमाल कर, ग्रीन एनर्जी खणी अच। शहर जा माण्हू तबाही करण, वो शहर भले सिंध जा हुजनि, पंजाब जा हुजनि, केपी जा, ऐं ईअं ई शहर पाकिस्तान की पोल्यूटेड सब खां वधीक लाहौर आहे, हैदराबाद आहे, गुजरावाला आहे, सियालकोट है, कराची है। तंहिंजे करे कोई जेके हाईली पोल्यूशन पैदा करण वारा शहर, उन्हनि जे माण्हुनि खे सम्झाइजे कोस्टल बेल्ट में जिते बि कमु कंदो, आई विल बी एट योर डिस्ट्रिक्ट। थैंक यू वेरी मच।